नाज़रीन, समाजी कारकुन मरहूम अब्दुल सत्तार ईदी जी बेवा बल्किस ईदी जी जनाज़े नमाज़ न्यू मेमण मस्जिद खारादर में अदा कई पी वञे। संदसि मढ़ मेवा शाह कब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वेंदो। बल्किस ईदी जे लाॾाणे ते सिंध हुकूमत पारां सोग मल्हाए पियो वञे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे आमिर सुप्रो। जी आमिर। जी बिल्कुल, हींअर असां मौजूदु आहियूं मेमण मस्जिद जे अॻियां, जिथे समाज जे अॻुवान बल्किस ईदी जी नमाज़ जनाज़ा कुछ ही देर में ज़ोहर जी नमाज़ खां पोइ अदा कई वेंदी। उन हवाले सां जेके सिक्योरिटी जा इक़्तिदाम आहिनि उहे बि इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। सख़्तु सिक्योरिटी कई वई आहे। उन सां गॾोगॾु जेके आम माण्हू आहिनि उहे बि हज़ारनि जे तादाद में हिते मौजूदु आहिनि। यकीनन बल्किस ईदी जेकी काल्ह हिकु निजी अस्पताल में वफ़ात करे वई ऐं उनजी जेको आहे सो दिलि जो मर्ज़, उन सां गॾोगॾु शुगर ऐं ॿियूं बीमारियूं ऐं जेको ॿ रमज़ान ते जेको उनखे अटैक थियो, उन खां पोइ हिकु निजी अस्पताल में ज़ेर इलाज हुई ऐं काल्ह उहा वफ़ात करे वई। ऐं हिते हज़ारनि जे तादाद में आम माण्हू बि मौजूदु आहिनि जनाज़े नमाज़ लाइ। ऐं यकीनन पुलिस जा जेके आहिनि तमामु सख़्तु इक़दामात कया विया आहिनि VIP मूवमेंट जे हवाले सां। ऐं यकीनन हिते ऐलान कया पिया वञनि त ज़ोहर जी नमाज़ खां पोइ समाज जे अॻुवान बल्किस जी जेको आहे सो जनाज़े नमाज़ अदा कई वेंदी। ऐं बल्किस ईदी जेके ईदी खाने जेके लावारिस ॿार ऐं औरतूं हुयूं उन्हनि जी पिणु इंचार्ज रही ऐं 1947 में कराची में पैदा थी ऐं जेको आहे सो यकीनन हू 74 साल जी उमिरि में काल्ह वफ़ात करे वई। उनजी जनाज़े नमाज़ जेकी आहे ज़ोहर खां पोइ मेमण मस्जिद जे साम्हूं बंदर रोड ते अदा कई।